गरीबों का इस्तेसाल करें और उनके हकूक को गस्ब कर ले। जब गरीबों को आप पेट भरेंगे, रोटी देंगे, कपड़ा देंगे, मकान देंगे, तो फिर ही मुल्क मजबूत होगा। इस्लामी दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 18वीं वरसी अॼु मल्हाई पई वञे। सिंध सरकार तरफ़ां सूबे में आम मोकल जो ऐलान। वरसी जो मुख्य जलसो गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में थींदो। स्टेज ऐं जलसेगाह तयार। सिंध समेत सॼे मुल्क मां काफ़िलनि जी गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो आमद जो सिलसिलो जारी। हर पासे जीए भुट्टो ऐं ज़िंदा है बीबी ज़िंदा है जे नारनि जी गूंज। जलसे के सदर आसिफ अली ज़रदारी, पीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। सिक्योरिटी जा निहायती सख़्त इंतज़ाम। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के भेटा पेश। सदर आसिफ अली ज़रदारी शहीद राणी जी 18वीं वरसी ते पंहिंजे पैगाम में चयो आहे त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पाकिस्तान में जमहूरियत लाइ लासवाल कुर्बानियूं ॾिनियूं। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो आइन, पार्लियामेंट ऐं अवाम जे वोट ॾियण जे हक़ जो दिफ़ा कयो। गरीब, हारी, मज़दूर शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे सियासत जो मरकज़ हुआ। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो फ़िरके परस्ती ऐं अदम बर्दाश्त ख़िलाफ़ सगारी आवाज़ हुई। शहीद राणी जो इंतहा पसंद खिलाफ मौक़िफ़ तारीख़ में हमेशह यादि रखियो वेंदो। जमहूरियत बेहतरीन इंतकाम आहे, वो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो पैगाम हो। पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी ज़िंदगी हिम्मत ऐं हमदर्दी जो नादर मिलाप हुई। संदसि अज़ीम क़ुर्बानी रत सां लिखियल अहद आहे त पाकिस्तान में जमहूरियत कॾहिं बि हथियार न हटंदी। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो रुगो हिकु अॻवान न हुई, पर हू जमहूरियत जे बेखौफ़ आवाज़, मज़लूमनि जी उमीद, आमरियत, इंतहा पसंदी ऐं अदम बर्दाश्त ख़िलाफ़ बसामत जे नाक़ाबिल शिकस्त अलामत हुई। खातून अवल बीबी आसफा भुट्टो ज़रदारी ऐं फरियाल टालपुर जी शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी। आसफा भुट्टो ज़रदारी, शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, बेगम नुसरत भुट्टो ऐं ॿियनि शहीदनि जी मज़ारनि ते हाज़िरी भरी ऐं शहीदनि जी मज़ारनि ते गुल रखिया। पाकिस्तान नेवल अकेडमी में 124 मिडशिप में आइन। 32 शॉर्ट सर्विस कमीशन कोर्स जी पासिंग आउट परेड। कमांडर रॉयल बहरीन नेवल फोर्स रियल एडमिरल अहमद मोहम्मद इब्राहिम आल बिन अली परेड जो मुआयनो कयो। कैडेट्स पाक बहरिया जे सरबराह एडमिरल नवीद अशरफ के सलामी ॾिनी। कमोडोर ज़ियाउर रहमान जो चवणु आहे त पाकिस्तान नेवल अकेडमी फ़ख्र जो इदारो आहे। पाकिस्तान मां ऑफिसर कैडेट उमर मुख्तियार के चीफ ऑफ दी नेवल स्टाफ गोल्ड मेडल ॾिनो वियो। इराक मां ऑफिसर कैडेट अल-ज़ैबी फहद इस्लाम फरीद के चीफ ऑफ नेवल स्टाफ गोल्ड मेडल ॾिनो। पाकिस्तान पारा यमन में अमन ऐं इस्तिहकाम जी सऊदी अरब ऐं गॾियल अरब अमारात जे कोशिशुनि जी हिमायत जो ऐलान। पर ॾही हाफ़िज़ जो चवणु आहे त पाकिस्तान यमन में अमन ऐं इस्तिहकाम जी हिमायत करे थो ऐं सूरत-ए-हाल ते गहरी नज़र आहे। उम्मीद करियूं था त सिफ़ारती कोशिशूं मुल्क में चिटाधार अमन जे क़याम जो सबबु बणजंदियूं। उम्मीद त दुरियूं कंहिं बि अहिड़े हिक तरफ़े क़दम खां पासो कंदियूं जेके सूरत-ए-हाल में वधीक छिकताण जो कारण बणजनि। मौसमियात खाते पारां कराची में सियारे जी मुंद जी पहिरीं बरसात जी अॻकथी। मौसमियात खाते चवणु आहे त 28 दिसंबर ते ओलंदे हवाउनि जो सिलसिलो मथां इलाइक़नि खे मुतासिर कंदो। अगारे खां अरबा जे विच में ओलंदे हवाउनि जो सिस्टम असरअंदाज़ थी सघे थो। कराची में 3 दिसंबर ते सियारे जी मौसम जी पहिरीं वसकारे जो इम्कान आहे, जंहिं करे सीउ जी शिदत में वाध थी सघे थी। सिंध जे क़ौमी रागी सरमद सिंधी जे विछोड़ खे 29 वरह विहामी विया। संदसि ॻायल गीतनि जे अॼु बि कुंड कुर्श में